अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगुर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या गुण सदर आसफली ज़रदारी की न्याणी आसपास ज़रदारी चूंड मुहिम के मैदान में लही पई हैदराबाद पहुंची वही। पीपल्स पार्टी के कारकुनन पारां शानदार आजियां जीए भुट्टो के नारन की गूंज। आसपा भुट्टो की अगवानी में मकानी चूंडन के हवाले से रैली कढी वही। आसपा भुट्टो ज़रदारी वहदत कॉलोनी वटि गाड़ी में लही रेड़े वारे का केला ऐं सूफ खरीद करे कारकुनन में विराया। संदसि चवण आहे त हाणे हर पासे तीर हलंदो। चूंडन में बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ दियो। 24 जुलाई ते पीपल्स पार्टी के नामज़द कयल उम्मीदवारन के वोट ॾेई कामयाब करायो। मेरी उम्मीद है कि ये ट्रेनिंग पाने वाले 561 ASIs जब फील्ड में जाएंगे तो वो अपने सूबे की आवाम की खिदमत कर सकेंगे। ये टीचर्स का इशू, ये टीचर्स ECT JCTs जो हुए थे रिक्रूट 3 या 4 साल पहले, उनके कॉन्ट्रैक्ट में कुछ लिखा हुआ है। एक समरी है जो कैबिनेट तक है, कैबिनेट फैसला करेगी। सिंध एक अमन पसंद धरती है। सिंध के अंदर लोग अमन से रहना चाहते हैं। शोर किया कि कोई नया इधर पनाहगज़ीन अफगानी ना आए, इमिग्रेंट ना आए। कि इलेक्शन थी, इलेक्शन एक पार्टी हारी और नून लीग वालों ने अपनी शिकस्त उधर जो है तस्लीम भी की है और आगे बढ़ रहे हैं। हम मुल्क के खादिम हैं। हम जब इलेक्शन जीतते हैं तो हमें ये खुशी होती है कि हमें मुल्क की खिदमत करने, सूबे के लोगों की खिदमत करने का मौका मिलेगा। सिंधी पख्तून व गोड़न पुठियां जिन जा हथ आहिनि उन्हनि बाबति ॼाण आहे। सिंध में अफ़गानियुनि समेत कंहिंखे बि गैर कानूनी तौर ते रहण न ॾिनो वेंदो। बिलाल काका जे क़त्ल में मुलज़ समूरा जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि। सोराब ॻोठ वटि थियल वाक़े खां पोइ सूरतहाल संभाले वरिती हुई। उस्तादनि ते तशद्दुद ते खेसि अफ़सोस थियो आहे। उस्तादनि खे कानून जी पासदारी कंदे पंहिंजो कॉन्ट्रैक्ट पढ़ण ऐं उन ते अमल करणु घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं शहदादपुर पुलिस ट्रेनिंग सेंटर में जवाननि जी पासिंग आउट परेड जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पंजाब जी नंढी चूंड में तहरीक इंसाफ़ जी कामयाबी ते को फ़र्क़ु नथो पवे। हिकु पार्टी खटे वई ऐं ॿी हाराए वई। नून लीग शिकस्त तस्लीम कई आहे। अगूण सदर ऐं पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी अॼु मुस्लिम लीग ऑफ जे सरबराह चौधरी शुजात सां ॿीहर मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात लाहौर में थींदी। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड समेत ॿियनि सियासी मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ज़रियनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात खे ॿीहर मुलाक़ात जो चयो। पंजाब जी वॾी वज़ारत लाइ चौधरी शुजात परवेज़ इलाही जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। चौधरी शुजात चयो आहे त पंजाब जी वॾी वज़ारत लाइ संदर उम्मीदवार चौधरी परवेज़ इलाही आहे, जिन खे मैंडेट मिलियो आहे। हुकूमत करणु उन्हनि जो हक़ आहे। हू हिकु भेरो न पर 2-3 भेरा उहा ॻाल्हि करे चुको आहे। खेसि सफ़ाई पेश करण जी का ज़रूरत न आहे। मुल्की मसइलनि जो हल उन में आहे त ॻणप जे चकरनि खां ॿाहिरि निकिरी ग़रीब माण्हुनि जे मसइलनि ते ध्यानु ॾिनो वञे। PTI जी कोर कमेटी चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब जी वॾी वज़ारत लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त पंजाब में वॾे वज़ीर चूंड घणी महज़ोगी आहे। चूंडनि ते असरअंदाज़ थियण लाइ नई रांदि शुरू कई वई आहे। घरू वज़ीर बयान ॾिनो आहे त 5 माण्हू हेॾां खां होॾां थी सघनि था। नून लीग जा 2 ॿिया वज़ीर बि मेंबरनि जे गुम थियण बाबति बयान ॾेई रहिया। MPS खे ख़रीद करण लाइ 50 करोड़ रुपयनि जी आछ कई पई वञे। तहरीक इंसाफ़ वटि 188 मेंबर मौजूदु आहिनि। मुस्लिम लीग नून PTI अॻवान फवाद चौधरी जा इल्ज़ाम बेबुनियाद करार ॾेई छॾिया। अता तारड़ चयो तहरीक इंसाफ़ जूं सभई दावाऊं ऐं मौक़िफ़ ग़लति साबित थिया आहिनि। जेकॾहिं मूं PTI जे MPA खे पैसनि जी आछ कई आहे त मुंहिंजे मथां अलाह जी कहर नाज़िल थिए। जेकॾहिं फवाद चौधरी कूड़ ॻाल्हायो त अलाह पाक मथस कहर नाज़िल करे।
इमरान खान पाकिस्तान जे लाइ बाल ठाकरे ऐं PTI शिवसेना बणजंदी पई वञे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील मेमन चयो आहे PTI पाकिस्तान लाइ माफ़िया बणजण जी कोशिश करे रही आहे। इमरान खान अॼु बि कानून खां मथां आहे। कंहिं इदारे में जुरत न आहे जो खेसि गिरफ़्तार करे या खेसि सज़ा ॾे। इमरान खान जंहिंखे पंजाब जो डाकू नंबर 1 चवंदो हो, उनखे वॾो वज़ीर बणाए चाहे थो। जेकॾहिं इमरान खान कूड़ ॻाल्हाए हो त परवेज़ लाई खां अवामी सतह ते माफ़ी वठे। कराची में चूंडियल PTI जा MNS ऐं MPS पंहिंजे तकनि मां गुम आहिनि। डॉलर जी ऊंची उॾाम जारी। रुपए जो क़दुरु वधीक घटिजी वियो। इंटरबैंक में डॉलर 3 रुपया 1 पैसो वधीक महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 225 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघु 227 रुपयनि ताईं पहुची वियो। स्टॉक एक्सचेंज में ॿाड़ाई कारोबार जो लाड़ो नाकारी रहियो। वज़ीर आज़म मुल्की मुआशी सूरत ते हंगामी इजलास तलब करे वरितो। शहबाज शरीफ खे रुपए जो मुल्क घटिजण ऐं डॉलर महांगो थियण बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। नेपरा बिजली वधीक महांगी करण जो इशारो ॾेई छॾियो। बुनियादी टैरिफ में वाध खां पोइ बिजली फी यूनिट 40 रुपयनि ताईं वञी सघे थी। बिजली टैरिफ जो तयन 200 रुपया फी डॉलर एक्सचेंज थी करियो। हिन वक़्तु डॉलर 226 रुपयनि ताईं पहुची चुको आहे। नेपरा खे त टैरिफ जी मंज़ूरी ॾियणी आहे। कंहिंखे केतिरी सब्सिडी ॾियणी आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे। नेपरा चेयरमैन तौसीफ़ एच फारूक। IMF जे मुतालबे ते बिजली महांगी करण जा पाबंद आहियूं। डॉलर जो अघु सॼी दुनिया में वधियो आहे। IMF सां मुआहिदो थी चुको आहे। उन में को ख़लल न आहे। आलमी बैंक ऐं एशियाई बैंकनि खां बि पैसा अचणु शुरू थी वेंदा। पाकिस्तान में 60 ॾींहंनि जो डीज़ल मौजूदु आहे। गुज़िरियल साल जी भेट में 18 जुलाई ताईं आमदनी वापार में 20% घटिताई आई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त जुलाई ताईं 2.6 अरब डॉलर जो आमदनी वापार थियो, जेको गुज़िरियल साल जी भेट में 20% घटि आहे। स्टेट बैंक जे क़दमनि सां हिन महीने आमदनी वापार कंट्रोल में अची वियो आहे। IMF प्रोग्राम ते समूरियूं सियासी जमायतूं मुतफ़िक़ आहिनि। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे इख़्तियारियुनि चयो आहे त पाकिस्तान जी मुआशी सूरतहाल बहितर आहे। डिफॉल्ट जहिड़ियूं ॻाल्हियूं न कयूं वञनि। IMF बिना ईंदड़ साल घणो ॾुखियो हूंदो। डैम फंड लाइ 9 अरब रुपया गॾु थिया ऐं 13 अरब रुपया इश्तिहारनि ते ख़र्च कया विया। पार्लियामेंट जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास में सुप्रीम कोर्ट डैम फंड जो पढ़ाॾो। डैम फंड जी जांच जो मुतालबो। PAC मेंबर बिरजेश ताहिर जो चवणु आहे त डैम लाइ चंदो गॾु करे क़ौम जो मज़ाक़ बणायो वियो। दुनिया में को अहिड़ो मुल्क न आहे जंहिंजे चंदे सां डैम ठाहिया वञनि। PAC चेयरमैन नूर आलम खान चयो आहे त डैम फंड जांच में माली बेज़ाब्तियूं साम्हूं अचनि थी। अॻूणे चीफ जस्टिस खे बि घुरायो वेंदो। जेके माण्हू सिंध में गैर क़ानूनी तरीक़े सां वेठल आहिनि उन्हनि खे कढियो वञे। वक़्ती गवर्नर आगा सराय दुरानी चयो आहे त सिंध में रहंदड़ समूरियूं क़ौमूं पाण में भाउर आहिनि। उन अॼु पूरे मुल्क ऐं सिंध लाइ दुआ कई आहे। अब्दुल्ला शगादी जे उर्स में पूरे पाकिस्तान मां माण्हू ईंदा। सिंध में मकानी चूंडनि में फ़ौज ऐं रेंजर्स खे अमन क़ाइमु करण लाइ इज़ाफ़ी इख़्तियार मिली विया। मकानी इदारनि जी चूंडनि जे ॿिए मरहले में 24 जुलाई ते थींदड़ पोलिंग जे मौक़े ते फ़ौज ऐं रेंजर्स खे मैजिस्ट्रेट जा इख़्तियार ॾिना विया ऐं रेंजर्स जा एहलकार पोलिंग स्टेशन ॿाहिरां फ़र्ज़ अंजाम ॾिना। कराची डिवीज़न में मकानी चूंड जे ॿिए मरहले लाइ पुलिस पारां कॉन्फिडेंसी प्लान तयार। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो चयो आहे 24 जुलाई ते कराची में थियल मकानी चूंड लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया आहिनि। डिवीज़न में 4956 जा पोलिंग स्टेशन मां 1246 इंतहाई हिसास ऐं 3750 हिसास आहिनि। प्राइवेट गार्डन समेत ॿियनि ज़िलनि मां बि नफ़री घुराई आहे। ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
तालीम खाते जो कराची में एहतजाज कंदड़ उस्तादन सां ॻाल्हियूं 30 जुलाई ताईं उस्तादन जा मुतालबा मञण लाइ ख़ातिरी। सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी 23 ॾींहं खां प्रेस क्लब ॿाहिरां जारी एहतजाज ख़त्म करे चूडको बरसां ॿिनि धुरियुनि में झेड़ो। पीउ पुट क़तल। सिकंदराबाद वारे इलाइक़े जे ॻोठ फ़क़ीराबाद में महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में हारून ऐं संदसि पुट अबू बकर महर मारिजी विया। ॻोठाणनि हिकु जवाबदार टिकराटो वासी कादिर बख़्श महर खे ज़ख़्मी हालत में पकड़े वरितो। जोई बरसां झेड़े दौरान जवाबदारनि 5 ॿारनि जी माउ खे क़तल करे छॾियो। ॻोठ सोबो ख़ान पंवर में पंवर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ॿारनि जी ॻाल्हि सां झेड़ो थी पियो। गोली लॻण सबबि हलीमा पंवर मारिजी वई। मक़तूला औरत जो मर्द पोस्टमार्टम आसन हवाले। माशको बरसां जानियुनि जी ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल वधीक 3 ॼणनि जा मड़ हथ। फोतियुनि जो अंग 26 थी वियो। DC रहीम यार खान मूजिबि हिन वक़्त ताईं दरिया में ॿुॾी वियल 26 ॼणनि जा लाश हथ आया आहिनि। लापता थी वियल वधीक 23 ॼणनि जे ॻोल्हा जारी आहे। ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा में पाक फौज जा 18 गोताखोर हिसो वठी रहिया आहिनि। कानपुर महर वेझो ॻोठ अलीशर मलिक में इमाम वाह ते पुल जी सहूलियत न हुजण करे मैयत खे वाह मां खणी वञण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। नीगर शौकत अली मलिक जे मड़ खे कांधियन गोॾे जेतिरे पाणी मां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचायो। कानपुर महर बरसां ॻोठ जाफ़र मलिक में गैस स्टोव के 2 मासूम भाउ भेण फोत। केतिराई मर्ज़ में वरतल। साजिदा मलिक ऐं मोहम्मद जुनेद गैस स्टोव सबबि दम ॾिनो। संदनि घर में कोरहाम अची वियो। बरिया सिटी वेझो दाली में घर अंदर गैस जी चुल्ह मां बाहि लॻण सबबि 7 वरनि जी निगरी सड़ी फोत। वाक़े बाद फोतन ईमान मेमन जे घर में कोरहाम अची वियो। खैरपुर में 3 महीना अॻु औरताणे आवाज़ ते हिकु जी अगवा थियल नौजवान बाज़ियाब। पुलिस पारां मुख़बी एजाज़ मंगरियो खे कचे मां बाज़ियाब कराइण जी दावा। मातली में 17 ॾींहं अॻु क़तल थियल 16 वरनि जे निगर पवन कोहली जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। पाकिस्तान कोहली इताद जे सॾ ते वॾे अंक में माण्हुनि औरतुनि ऐं मर्दनि समेत रैली कढी हैदराबाद बदीन बाईपास रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। ट्रैफिक मुअत्तल। पुलिस पारां जवाबदारनि खे हफ़्ते अंदरि गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म। मौसमियात खाते मुल्क में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी अगकथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिबि 20 खां 26 जुलाई ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद ऐं पंजाब जे केतिरनि शहरनि में मींहं जा इम्कान आहे। बलोचिस्तान में ज़ोब, ज़ियारत, बारखान, बोलान, सिबी, कलात ऐं खुज़दार में बि मींहं पवंदो। 24 खां 26 जुलाई ताईं सिंध जे समूरनि ज़िलनि में मींहं जी अगकथी। कराची, ठटे ऐं बदीन में हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण जा इम्कान। श्रीलंका जे पार्लियामेंट वज़ीर-ए-आज़म विक्रमासिंघे खे नओं सदर चूंडे वरितो। नए सदर जे उहिदे लाइ वज़ीर-ए-आज़म विक्रमासिंघे समेत 3 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थियो। गैर मक़बूलियत ऐं सख़्त मुख़ालफ़त बावजूदि विक्रमासिंघे मुल्क जो सदर चूंडिजी विया। विक्रमासिंघे 134 वोट हासिल कया। मुख़ालिफ़ उम्मीदवार खे 84 वोट मिलिया। क्या मर्तबा मिला है, क्या मर्तबा मिला है औलाद है हसन की। अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी। होठों पे आपके भी बस यानी रहा है, होठों पे आपके भी बस यानी रहा है। आप जिस राज़ी उससे खुदा है राज़ी।
आई कराची में समुंड किनारे अजीम सूफ़ी बुजुर्ग अब्दुल्ला शाह गाज़ी जो उर्स जूं तक़रीबूं शुरू वक्ती गवर्नर सराज दुरानी उर्स जे तक़रीबन जो इफ्तिताह कयो। सॼे मुल्क में हज़ारनि ज़ाइरीन मज़ार ते हाज़िरी बण लाइ पहुची रहिया आहिनि। इंतिज़ामिया कोरोना सबबि SOPs ते सख़्तीअ सां अमल जूं हिदायतूं करे छॾियूं आहिनि। ज़ाइरीन जे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि।